वज़ीर आज़म शहबाज शरीफ की सदारत हेठ इजलास वधंदड़ आबादी ऐं उन सां लाॻापियल मसइलनि जे हल लाइ खयल क़दमनि जो जाइज़ो वरितो वियो। वधंदड़ आबादी ऐं मसइलनि खे मुंहुं ॾियण लाइ सूबनि जे सहकार सां असराइती हिकमत अमली तयार करण जी हिदायत। वज़ीर आज़म चयो त मुल्की आबादी जो वॾो हिसो नौजवाननि ते ॿधल आहे। नौजवान मुल्क जो इंतिहाई अहम ऐं क़ीमती असासो आहिनि। नौजवाननि खे मुआशी तरक़ी में किरदार अदा करण जा मौक़ा ॾियण लाइ क़दम खयां पिया वञनि। पीटीआई दहशतगर्दनि सां गॾु बीठल आहे। नेशनल एक्शन प्लान ते कार्रवाई कंहिंजो पीउ नथो रोके सघे। घरू मामलनि बाबति मुमलिकती वज़ीर तलाल चौधरी जो क़ौमी असेंबली में ख़िताब। चयाईं असद कैसर चयो त ऑपरेशन थियण न ॾींदासीं। को नओं ऑपरेशन न थी रहियो आहे। जेको वॾो वज़ीर भतो ॾे उहो छा विढ़ंदो। वफ़ाक़ी हुकूमत जो 24 सरकारी इदारनि खे ख़ानगाहिण जो फ़ैसिलो। निजकारी वारे वफ़ाक़ी वज़ीर अब्दुल अलीम ख़ान सरकारी इदारनि खे ख़ानगाहिण जा तफ़सील क़ौमी असेंबली में पेश करे छॾिया। पहिरें हिक साल में 10 इदारनि खे ख़ानगाहियो वेंदो। ईंदड़ 3 सालनि में 13 इदारनि जी निजकारी थींदी। हिक इदारे जी निजकारी लाइ 3 खां 5 सालनि जो आख़िरी मरहलो हूंदो। अब्दुल अलीम ख़ान चयो त पहिरें मरहले में क़ौमी एयरलाइन, रोज़वेल्ट होटल ऐं ज़रई बैंक जी निजकारी थींदी। आइस्को समेत 3 डिस्कोस जी निजकारी बि पहिरें साल में कई वेंदी। सिंध काबीना इजलास में एमडीके टेस्ट आईपीएस सखर खां कराइण जो फ़ैसिलो। माज़ी में एमडीके टेस्ट में बेज़ाब्तगियुनि खां पोइ आईपीएस सखर खां कराइण जो क़तई फ़ैसिलो कयो वियो। वॾे वज़ीर चयो त मेडिकल ऐं डेंटल कॉलेजिस में दाख़िला पॉलिसी सरकारी ऐं ख़ानगी ॿिन्ही शोबनि लाइ हिकु जहिड़ी हूंदी। दाख़िला पॉलिसी में शफ़ाफ़ियत ऐं मेरिट पहिरीं तरजीह आहे। सिंध काबीना कोविड-19 हेल्थ टेक्नीशियन ऐं सपोर्ट स्टाफ जी ख़िदमतुनि में 1 साल जी वाध जी मंज़ूरी ॾेई छॾी। सिंध काबीना बोर्ड ऑफ इंटरमीडिएट एंड सेकेंडरी एजुकेशन बिल 2015 में तरमीम जी मंज़ूरी ॾेई छॾी। तरमीम खां पोइ हुकूमत खे ग्रेड 19 या 20 जे ऑफिसर खे बोर्ड चेयरमैन मुक़रर करण जो अख़्तियार हूंदो। वॾे वज़ीर जी सदारत हेठ सिंध काबीना जे इजलास में सिंध इंस्टीट्यूट ऑफ फिजिकल एंड रिहेबिलिटेशन लाइ एंडोनमेंट फंड क़ाइमु करण ऐं बोर्ड ऑफ गवर्नर्स जी ॿीहर जोड़जक जी मंज़ूरी। इजलास में तारीख़ी विरसो करार ॾिनल इमारतुनि जी सार संभाल मुआइने लाइ कमेटीज़ जोड़ण जो फ़ैसिलो। माज़ूर माण्हुनि जी बाख़्तियार बणाइण वारे खाते जे 170 मुलाज़िमनि खे 14 ग्रेड में तरक़ी ॾियण जी मंज़ूरी। वॾे वज़ीर चयो त तारीख़ी क़ौमी विरसो करार ॾिनल इमारतुनि जे मुआइने जी रिपोर्ट काबीना खे पेश कई वञे। आज़ादी जे ॾियारे जूं तक़रीबूं हक़ जी जंग जे सिरे हेठि मल्हायूं पियूं वञनि। भारत ख़िलाफ़ जंग में पाकिस्तान जी फतह जी ख़ुशी में हिन साल जो आज़ादी जो ॾींहुं शानदार अंदाज़ में मल्हायो पियो वञे। सिंध काबीना वाह इंडस्ट्री सां गाॾियुनि जी फिटनेस सर्टिफिकेट कराइण जी उसूली मंज़ूरी ॾेई छॾी। काबीना इजलास में तजवीज़ ॾिनी वई त ट्रांसपोर्ट खातो गाॾियुनि जी फिटनेस जो कमु वाह इंडस्ट्रीज़ लिमिटेड हवाले करणु चाहे थो। कमर्शियल ऐं हैवी गाॾियुनि लाइ फिटनेस सर्टिफिकेट जारी कयो वेंदो। वॾे वज़ीर हिदायत कई ट्रांसपोर्ट खातो वाह इंडस्ट्रीज़ सां सलाह मशवरे खां पोइ काबीना में नई तजवीज़ पेश करे। इजलास में सीनियर वज़ीर शर्जील मेमन ट्रांसपोर्ट खाते जी कारकर्दगी बाबति ब्रीफिंग ॾिनी। संदसि चवणु आहे त समूरी सिंध में गाॾियुनि जा फिटनेस सेंटर्स क़ाइमु कया पिया वञनि। मयारी फिटनेस सिस्टम जी गैर मौजूदगी सबबि गाॾियुनि जो मुआइनो असराइते तरीक़े सां मुमकिन आहे। सिंध ट्रांसपोर्ट खाते डिजिटलाइज़्ड मोटर गाॾी जो इंस्पेक्शन सिस्टम शुरू कयो आहे। ज़ुल्फ़िकाराबाद ऑयल टर्मिनल, मलीर, इब्राहिम हैदरी ऐं कोरंगी में फिटनेस लाइ जदीद सामान नस्ब कयो वियो आहे। कराची जे इलाइक़े लांडे एक्सपोर्ट प्रोसेसिंग ज़ोन अंदरि फैक्ट्री में बाहि भरपासे जो वधीक 3 फैक्ट्रियूं बाहि जी लपेट में अची वियूं। बाहि सबबि मुतासिर इमारत जो हिकु हिसो किरी पियो। 7 पोरन ज़ख़्मी। फायर ब्रिगेड अख़्तियारियुनि 3 दर्जे जी बाहि करार ॾेई छॾियो। फायर ब्रिगेड जूं 8 खां वधीक गाॾियूं बाहि ते ज़ाब्तो आणण में रुधल। पीटीआई जो एहतजाज वारो सदबीअ नाकाम थी वियो। केपी हुकूमत हद दख़लनि ख़िलाफ़ ऑपरेशन जे नाले ते सियासी इंतकाम वठे पई। केपी जे वॾे वज़ीर ते रहम पियो अचे। गवर्नर केपी फैसल करीम कुंडी जूं मीडिया सां ॻाल्हियूं। संदसि चवण केपी में 13 वरनि खां पीटीआई जी हुकूमत आहे। सभा जहिड़नि वाक़िअनि खां बचण लाइ असराइता क़दम अणटर आहिनि।
सिंध हुकूमत जो जश्न आज़ादी मार्का हक़ जे सिलसिले में ख़ासि ट्रेन हलाइण जो फ़ैसिलो। सियाहती सकावत खाते जी सूबाई वज़ीर ज़ुल्फ़िकार अली शाह जी सदारत हेठि इजलास। थर डेज़र्ट ट्रेन सफ़ारी खे कराची खां 0 पॉइंट ताईं आज़ादी ट्रेन जे नाले सां हलायो वेंदो। ट्रेन 13 अगस्त ते कराची खां रवानी थींदी ऐं 14 अगस्त जी शाम वापसि कराची पहुचंदी। सूबाई वज़ीर जो चवणु आहे त ख़ासि आज़ादी ट्रेन जश्न आज़ादी जूं ख़ुशियूं मल्हाइण जे लाइ शुरू कई पई वञे। आज़ादी ट्रेन में शरीक माण्हू हर स्टेशन ते अवाम में क़ौमी झंडा विरहाईंदा। भारत हिक खां हिक नओं ज़ुल्म कश्मीर ते बर्पा करे रहियो आहे। भारत लाॻीतो इंसानी हक़ जूं भञकिड़ियूं करे पियो। एनिमी प्रॉपर्टी एक्ट तहत कश्मीरियुनि जी मिल्कियत ते बि कब्ज़ो कयो वियो। हुरियत अॻवान यासीन मलिक जी घरवारी विशाल मलिक जूं सिंध हाई कोर्ट में बार उहिदेदारनि सां मुलाक़ात दौरान ॻाल्हियूं। चयईं लखें कश्मीरियुनि खे बेगुनाह जेलुनि में विधो वियो आहे। कश्मीर केस विढ़ण लाइ मज़बूत लीगल कम्युनिटी जी ज़रूरत आहे। यासीन मलिक खे भारतीय जेल में 6 साल थी विया, साणुसि मिलण बि नथो ॾिनो वञे। मज़हब तब्दील करे शादी कंदड़ नारी ऐं मुड़ुस खे तहफ़ुज़ फराहम करण जो हुकुम। सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्री में मज़हब तब्दील करे शादी केस जी ॿुधणी। मूं मर्ज़ी सां मज़हब मटाए पसंदि जे शख़्स सां शादी कई आहे। मुड़ुस सां ख़ुशि आहियां, वालिद धमकियूं ॾींदो आहे। नारी जो बयानु, हाणे कुझु बि न थींदो, को बि धमकियूं न ॾींदो। चीफ जस्टिस जी नारी खे ख़ातिरी। के इलेक्ट्रिक जे CEO ख़िलाफ़ औरत खे ईसाइण जो केस। मोहनिस अलवी सिंध हाई कोर्ट जे नाज़िर जे अकाउंट में ॾंड जी रक़म जमा कराए छॾी। मोहनिस अलवी 25 लख रुपया ॾंड जी रक़म बैंक में जमा कराई। सूबाई मोहतसिब CEO के इलेक्ट्रिक मोहनिस अलवी मथां औरत खे ईसाइण जो इल्ज़ाम साबित थियण ते ॾंड मड़ियो हो। विप माथिले वेझो ट्रैक्टर ट्राली कल्टी, 2 फारड़ियूं फौत थी वयूं। औरतुनि समेत 19 ॼणा ज़ख़्मी। रोंती वेंदे तेज़ रफ़्तार ट्रैक्टर ट्राली टायर फाटण सबबि कल्टी थी पई। हादसे में ॿारहं रुख़साना ऐं इंसानी फौत थी वयूं। ज़ख़्मी थियल औरतूं ऐं मर्द अस्पताल मुंतक़िल। औरत ख़ैरपुर वासी रोंती वञी रहिया हुआ त मसूवा क़ौमी शाहराह ते हादसो पेश आयो। शेख विरकियो में खचर शाख में पानी कोट ख़िलाफ़ आबादगारनि जो ड्रिप मोरी वटि धरणो। ट्रैफिक मुअत्तल। चनो मोहम्मद ख़ान शेख विरकियो रोड ते धरणे सबबि ॿिन्ही पासनि खां गाॾियुनि जूं कतारूं लॻी वयूं। आबादगार अॻवाननि जो चवणु आहे त खचर शाख में हथरादू पाणी जी खोट पैदा कई वई, जंहिं सबबि संदनि फसल सुकी रहिया आहिनि। मां फौजो खे सनाबाद जो गेज वधाए पाणी जी खोट ख़तमु कई वञे।